538 खानदान है, ये 538 माण्हू न आहिनि, ये 538 खानदान कटे जा जिनके सिर्फ ऑफर ऑर्डर ॾेई ज़लील ऐं दरबदर ऐं ख़्वार कयो वियो आहे। असां हिन प्लेटफॉर्म तां सरकार खे ॿुधाइण था चाहियूं त छा तव्हां अहिड़ा नाहिल ऑफिसर था रखो ऐं त पहिरीं असांजे प्राइमरी जे जियो खे इन में इनवायर कंदुसि जेकॾहिं हू सचाई सां कमु करे हा त अॼु रोड ते हे उस्ताद जी रोड ते न हुजनि। नाहिल जियो हो उनजा नाहिल क्लार्क हुआ जिन हिननि उस्तादनि खे हिन रोड ते आंदो आहे, पर वक़्तु वियो न आहे। ऐं सरकार खां इहा तवजो करियां ऐं उनखे गुज़ारिश थो करियां त बराए महिरबानी करे हिननि माण्हुनि खे हिननि उस्तादनि खे पोस्टिंग ऑर्डर ॾिना वञनि। अगरि जेकॾहिं तव्हां इन शइ खे मज़ाक़ था सम्झो त असीं घरां निकिता आहियूं त असीं ख़बर ॿधी निकिता आहियूं। असीं अव्हां खां इहा ऑर्डर पोस्टिंग ऑर्डर छिनी वठंदासीं, असांजो हक़ आहे। गुज़ारिश थो करियां असांजे MP साहिब साईं रियासुद्दीन शाह खे हाणे असांजो साईं के मुबारकबाद ॾींदासीं। साईं मिनिस्टर थियो आहे, हाजी साहिब खे हाजी मिनिस्टर आहे, ॿई तक जा MP आहिनि। उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त हिननि उस्तादनि जी मालिकी करियो, छो त हर इलेक्शन में हीउ उस्ताद तव्हां सां निभाए थो। हे नौजवान उस्ताद आहिनि, हिननि खे बेघर न कयो वञे, हिननि खे इज़तूं न ॾिनियूं वञनि। अगरि जेकॾहिं तव्हां न त इहे असांजे एहतियात जो धरणो वधंदो। हिन जी एक्शन कमेटी ठहियल आहे, जेको फ़ैसिलो कंदी इहा असांजी तनज़ीम तव्हांजी अॻुवाणी कंदी। असां तव्हां सां गॾु हूंदासीं हिक हड़ताल में मरण घड़ीअ ताईं कंहिं बि रोड ते कराची जे प्रेस क्लब ताईं। हीउ छॾो न पर पूरी सिंध हिन उस्तादनि सां गॾु आहे। उस्ताद इत्तेहाद ज़िंदाबाद, पेटे अलॻि ज़िंदाबाद। महिरबानी।